भुलकार न भुल, भुलकार न भुल नकी रावर देह में, आड़ियो विजन आवरे रोड़ियो रता गुल। मारू पाण अमुल मलीरो न मलकड़ो। लतीफ़ साईं ॿुधाए थो त जेकॾहिं तव्हां को सुठो को निज़ाम ठाहियो ऐं सुठे नज़रिए जे बुनियाद ते, छो त निज़ाम छा ते ठहंदो? निज़ाम ठहंदो अहिड़ी शइ ते जो तव्हांजो ख़्यालु सुठो हुजे, तव्हांजा राया, तव्हांजा रवैया, तव्हांजो नज़रियो, आइडिया। असुल ॻाल्हि आहे पहिरीं आइडिया आहे, बुनियादु आइडिया आहे, ख़्यालु आहे, पोइ ख़्याल मां सभु शयूं फुटनि थियूं। भुलकार न भुल नकी राव ॾे। माना ईअं हुजे त हर को माण्हू पंहिंजो पंहिंजो कमु पाण करे, हिकिड़ा उसूल ठहियलु हुजनि, हिकिड़ा क़ाइदा हुजनि, हिकिड़ा कानून हुजनि, ऐं हर कंहिं माण्हू खे नंढड़े हूंदे खां जीअं सुठी खां वठी चइबो आहे, नंढड़े हूंदे खां वठी माण्हू खे हिकिड़ी क़ाइदो कानून मिलियो आहे, हिकिड़ो रस्तो मिलियो आहे, उन रस्ते ते माण्हू हले थो पियो। ईअं त माना इहे हर को माण्हू बिना कंहिं लठ जे, बिना कंहिं पुलिस जे, बिना कंहिंजे चवण जे, जेको हुनजो फ़र्ज़ु आहे, जेको हुनजो कमु आहे, उहो हुनखे करणु खपे। हुनखे माना पोइ छा थींदो त उन में इहो हूंदो त हर को माण्हू जेको आहे सो पंहिंजे मुतमैन बि हूंदो, ऐं उनजो जेको कमु आहे, उनजो जेको अमल आहे, उहो जेको नतीजा बि छॾींदो। ऐं जेकॾहिं ईअं थींदो त पोइ जेको आहे सो माण्हू ज़ाती तौर ते बि ख़ुशि हूंदो, उनजो घर बि ख़ुशि हूंदो, उनजूं जेके माहौल आहे, उहो समाज आहे, या जेका उनजी स्टेट आहे, या जेका हुकूमत आहे, उन ते बि उहो माण्हू बार कोन थींदो, ऐं हुकूमतूं बि ॾाढियूं सुठियूं हूंदियूं। उन लाइ ज़रूरी ॻाल्हि कहिड़ी आहे उनजे लाइ? इहो कॾहिं थींदो? माशी तौर ते माण्हू ख़ुशहालु हुजे, माना माण्हू खे मानी बि सुठी माण्हू खे मिलणु खपे, माण्हू खे मशरूब बि जेके माण्हू चाहे थो उहे माण्हू खे सुठा मिलणु खपनि, माण्हू खे भाॼियूं मिलणु खपनि, माण्हू खे मेवा मिलणु खपनि। माना जेका शइ माण्हू चाहे या जेका शइ माण्हू जी ज़रूरत जी उहा माण्हू खे मिलणु खपे, उहा शइ जेका माण्हू खे, उहो तॾहिं थींदो जॾहिं गुड गवर्नेंस हूंदी, जॾहिं सुठी हुकूमत हूंदी, जॾहिं सुठा नुमाइंदा सुठा हूंदा, जॾहिं हुकुमरान सुठा हूंदा। हाणे ॾिसो न, अलाए अॻे त हूंदियूं बादशाहियूं हुयूं, इहो आउं सम्झां थो त हीउ को एॾो घणो वक़्तु कोन थियो आहे, थोरो वक़्तु थियो आहे, 200-300 साल थिया आहिनि त को जमहूरी निज़ाम जेको आहे सो अमरीका वारनि ठाहियो, ऐं पहिरीं स्टेट बि जेको आहे सो दुनिया में उन्हनि जी जेको आहे सो मज़बूत थी, बुनियादु उन्हनि विधो। अॻे त बादशाहियूं हूंदियूं, माना जेको बादशाह हूंदो, शहनशाह हूंदो, लठ हुनजे हथ में हूंदी, पावर हुनजे हथ में हूंदो, जीअं चाहींदो तीअं थींदो, बसि उहा हिकिड़ी फैमिली हूंदी, उहा जेको आहे सो हुकुमरानी कंदी। हाणे छा आहे त कुझु फैमिलियूं आहिनि, हिकिड़ी फैमिली कोन्हे, कुझु फैमिलियूं आहिनि जेके वरी गॾिजी जेको आहे सो हुकुमरानी कनि थियूं, ऐं उन में आम माण्हू आहे, बाज़ार ते चवनि था भाई जमहूरी निज़ाम आहे, जमहूरी हुकूमत आहे, घणा माण्हू थोरनि ते हुकूमत कनि था। इहो मुमकिन ई कोन्हे को घणा माण्हू थोरनि माण्हुनि ते हुकूमत कनि। बाक़ी असुल ॻाल्हि आहे जेकॾहिं नुमाइंदगी सही आहे, जेकॾहिं माण्हुनि जा सही नुमाइंदा जेकॾहिं पार्लियामेंट में चूंडिजे थियनि, अॻे राजवाड़ा हूंदा, पर उहे वेही अहिड़ा फ़ैसिला कनि जंहिंमें जेको आहे सभई माण्हू ख़ुशि हुजनि, ऐं ख़ुशि हुजनि, ऐं अहिड़ा ख़ुशि आहिनि जो लतीफ़ साईं चवे भुलकार न भुल नकी राव ॾे में, न को लाकानूनत हुजे, न को भुलकार हुजे, न को कंहिंखां भुल थिए, हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे टाइम ते जेको आहे सो कमु करे। नकी राव ॾे में, राय चइबो हुकुमरान खे, माना जीअं असां हिते हुकुमरान असीं सम्झूं था, पुलिस वारो हुकुमरान आहे, माना नंढो जंहिंजे हथ में उहो हुकुमरान आहे, पर माना हुकुमरान अहिड़ा हुजनि उहे बि पंहिंजो पंहिंजो कमकार कनि, ऐं उहे बि जेको आहे सो क़ौम जे लाइ, मुल्क जे लाइ ख़ुशहाली जो कमु कनि। भई हिते असां ॾिसूं था त रुॻो जेको आहे रोड आहे, रुॻो मेल मेड़ा आहे, ऐं ग़रीब माण्हू ते, आम माण्हुनि ते जेको आहे सो उन ते ई ॼण त हिकिड़ी फिटिंग आहे, फिटकार आहे, उन ते त कम बि उहे ई था कनि, चवंदा पोड़त माण्हू कम ई कोन था कनि। त माना अहिड़ी माशी सूरत हाल हुजे जो आणियो विझनि आवरे रोड़ियो रता गुल, आणियो विझनि आवरे रोड़ियो रता गुल, माना एॾी ख़ुशहाली हुजे जो गाह जी जाइ ते तव्हांजा गॾ बि गुल खाइनि, तव्हांजो माल, तव्हांजा ढोर, तव्हांजो गाबियूं, तव्हांजा गाबा, तव्हांजूं वछूं, उहे बि जेको आहे सो उहे खाईंदा, जेको आहे सो गुल खाईंदा। माना इहा माशी जेका आहे इक़्तिसादी जेका ख़ुशहाली आहे, उनजो हिकिड़ो आउं सम्झां थो महराज आहे त आणियो विझनि आवरे रोड़ियो रता गुल।